अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जीअं तव्हां पंहिंजो मिठा कान मिठल मस्त। उम्मीद आहे तव्हां सभु दोस्त ख़ुशि हूंदा ऐं सिहतयाब हूंदा। दोस्तों, अॼु जो ही वीडियो ठाहिण जो मतिलबु आहे मुसाफ़िरी। मुसाफ़िरी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो इंसान खे मजबूरी कराईंदी आहे। पोइ के वीचारा रोडनि ते वञी कमु कंदा आहिनि, इहा बि हिकु मुसाफ़िरी आहे। जीअं हीअं त आउं वेठो आहियां हींअर सराड़ी जे लॻ ॻोठु अमीर अली मक्सी में, जिते रोड जो कमु हली रहियो आहे। ही दोस्त मुंहिंजा हुते कमु करे रहिया आहिनि, आउं बि हिननि सां गॾु मशीन हलाए रहियो आहियां। त मुसाफ़िरी अहिड़ी शइ आहे जो जंहिंमें इंसान घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे, पोइ सर्दी हुजे गर्मी हुजे बरसाति हुजे झुड़ हुजे, पर मजबूर थी अहिड़ी जॻहियुनि ते माण्हू वेही रहंदो आहे जिथे कंहिं जॻहियुनि ते वसी हूंदी आहे। इंसान बरसाति खां झुड़ी खां फुड़ी खां सर्दी खां बचंदो आहे। कंहिं जॻह ते त कंहिं शइ जो इंतिज़ाम न हूंदो आहे, पोइ इंसानु हुते मजबूर ऐं बेवस हूंदो आहे। जीअं त हींअर असां हिते जीअं वेठा आहियूं, हीउ ॾिसो असांजे मथां हिकु छपर आहे जेको हिननि दोस्तनि हिन डमनि जे ज़रिए ॿ लकिड़ा फासाए उन्हनि ते कुझु सर विझी पासनि खां ई पाल पत्रियूं ॾेई ऐं पाण खे सीअ खां बचाइण जो तरीक़ो इस्तेमालु कयो अथनि। इहा आहे हिकु मजबूरी ऐं इन खे ई मुसाफ़िरी चइबो आहे। त दोस्तो, किथे बि हुजो सदा आबाद हुजो, ख़ुशि हुजो, पर यादि रखो किथे बि कंहिं मुसाफ़िरी में वञो त पहिरियां इहो सोचिजो कंहिं बि दोस्त भाउ जी दिलि न नाराज़ कजो, उन्हनि खे दिलि आज़ारी उन्हनि जी न कजो। ऐं पाण में किथे बि रहो, कंहिं प्रोजेक्ट में रहो, कंहिं कंपनी में रहो, कंहिं रूटीन में हुजो, पर पाण में मोहबत ऐं ख़ुलूस सां पेश अचो। छो जो मोहबत ई हिकु ज़िंदगी आहे। इंसानु हिन दुनिया में हिकु महिमान जी तरह आहे। या त जीअं माण्हू इंसान को किराए जे घर में रहंदो आहे, पोइ हिकु ॾींहुं मालिक मकान हुन को ख़ाली कराईंदो आहे। हीअ ज़िंदगी बि हिकु ईअं ई आहे, किराए जे घर में पाण रहूं था। हिकु ॾींहुं पाण खे हिन दुनिया मां हलणो आहे, लाॾाणो करिणो आहे। सो दोस्तो, किथे बि हुजो, पंहिंजे हक़ लाल ऐं महिनत सां कमाए पंहिंजे बचन खे खारायो। सो अॼोकी वीडियो असां हिते पूरी कंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत।